नाज़रीन जो ही खां सां रिपोर्ट शेयर कई है मुश्ताक अली रोधनानी। रिपोर्ट मूजिब काछे गोठ बखराणी जमाली जे रहवासिन बिन सगन सोटरन मकतूला मरहूमा फरजाना जे पी गुलाम सरवर मीडिया अॻियां दाहींदे ॿुधायो त मुंहिंजी न्याणी फरजाना खे 4 महीना अॻु बेगुनाह क़तल कयो वियो। इहो जवाबदार जेल में आहे ऐं हाणे कुझु मुफ़ाद परस्त माण्हू मुंहिंजे अगवा जो कूड़ो ड्रामो करे मुंहिंजे सॻे सोट मुज़म्मिल जमाली ते इल्ज़ाम हयो आहे त उन मूंखे अगवा कयो आहे, मगर मां अगवाई न आहियां थियो। कुझु शिर पसंद अजाई अगवा बाबति कूड़ो अफ़वाह हलाए असां सोटनि खे पाण में विढ़ाइण चाहिनि था, मगर असां पाण में हिकु थियणु चाहियूं था। अहिड़ियुनि अफ़वाहुनि में का बि सदाकत नाहे। अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल ॼाणण सां मूंखे कंहिं बि अगवा नाहे कयो ऐं के चंद माण्हू मुंहिंजे मामनि मुंहिंजे अम्मा मुंहिंजे भाइरनि खे इहा ई सलाह ॾियनि था त तव्हां मसइले खे अॻिते वधायो, भली जहिड़ा कयो, भली तव्हांजा नसूल तबाह थी वञनि, भली तव्हां दरपदर थियो, पर असां सुले रामी जे लाइ कराची खां वठी हिते आयो आहियां। हीउ मुंहिंजो सोट मुज़मिल मूंसां गॾु आहे। इंशाअल्लाह अज़ूजल रब साईं उहो ॾींहुं कंदो असां ॿई सोट चाचा मामा सभु ॿाहिरि गॾिजी ईदूं मल्हाईंदासीं। सिंधरनि खे मुंहिंजे मिटनि माइटनि खे ॿियनि माहरनि हरू भरू तंग करियो, हुननि खे दिमाग़ फेराइण था, हीउ थियो हीउ थियो हीउ थियो, कुझु बि ॻाल्हि कान्हे का। अल्लाह ई अल्लाह ॼणनि था असां सोट अगवा मूंखे नाहे कयो, सम्झे। बाक़ी हरू भरू माण्हू ई चवनि था मूंखे सोट अगवा नाहे कयो। मां अॼु बि पंहिंजे राज़ ख़ुशी सां जोई आहियो। कूड़ा इल्ज़ाम आहिनि, बाक़ी मूंखे सोट अगवा नाहे कयो। साईं कल्ह मूंखे मुंहिंजे सौट नवाब फ़ोन करे चयो मां तव्हांजे बाबति भाउ जे बाबति तव्हां सां ॻाल्हाईंदुसि। मां हिन सां ॻाल्हाइण आया त पोइ हिते मुंहिंजे ख़िलाफ़ु पूरा जुलूस पूरा रिपोर्ट हलाया विया ऐं थाणे जे अॻियां वञी धरणो हयो वियो त हिन खे गिरफ़्तार कयो, हिन नवाब खे अगवा कयो आहे। हीउ मूंसां पाण रज़ा ख़ुशी सां मूंसां मिलणु आयो आहे। मां हिन सां कचहरी करणु आयो आहियां। मां हिन वक़्तु जोई में बीठो आहियां ऐं मुंहिंजे ख़िलाफ़ु का बि कूड़ो केस दाख़िल न कयो वञे, न मां कंहिंखे धमकायो आहे, न मां कंहिं सां विड़ियो आहियां। मां सौट सां मिलणु आयो आहियां, मुंहिंजो को बि ॾोह कोन्हे। मिलणु आयो आहियां, मां न हिनखे अगवा कयो आहे, न हिनखे बरगाई 5 प्यार आहे। मां हिन सां ॻाल्हाए मानी चांहि गॾु खाधो आहे, ॿियो को सही मसइलो ई कोन्हे। मां हिनखे अगवा कॾहिं बि नाहे कयो, मुंहिंजो सौट आहे सॻो। भई मुंहिंजे ख़िलाफ़ु जेके कूड़ा केस हणण था चाहिनि, महिरबानी करे मुंहिंजे ख़िलाफ़ु का बि कूड़ो केस न थिए। मां SP दादू खे अर्ज़ु थो कयां त मुंहिंजे ख़िलाफ़ु का बि कूड़ो केस दाख़िल न कयो वञे। मां मज़दूर माण्हू आहियां, सॼो ॾींहुं मज़दूरी करे पंहिंजा ॿचा पालींदो आहियां।